मुंहिंजे मन में जेका ॻाल्हि आहे सो मूंखे ख़बर नाहे त ही वक़्तु मुनासिबु आहे अलाए न आहे। माण्हुनि जा वात बंदि करण जे लाइ मां इहो ई सोचे रहियो आहियां त चांडोकी ऐं ज़रली जो रिश्तो पको करे छॾियां। साईं, माण्हू खिलूं कंदा ऐं चवंदा त पुट जी क़बर जी मिटी सुकी न आहे त मेहरू ऐं शाह मुराद पंहिंजी धीअ जे काॾे जी तयारी पिया कनि। SP ते हमलो थियो आहे, SP ते। ऐं मूं बिजार खान खे चयो त खान बहादुर खे ख़ुशी जी ख़बर ॿुधाए। हाणे SP ज़रली मां सम्झ त ॿई ॼणा लोग आहिनि। SP खे केरु ॿुधाईंदो त हुन जे मथां सरदारनि हमलो करायो आहे? खान बहादुर त हमेशह ज़रली जे शक जे दायरे में मौजूदु रहियो आहे। बाक़ी सरदार बिजार खान जो ई वाइस ज़रली ताईं पहुचण जी देर आहे। तव्हां छा था सम्झो त इन हमले खां ज़रली डिॼी वेंदो ऐं तव्हांजे ख़िलाफ़ कारवायुनि खां बाज़ अची वेंदो? SP बाज़ भले न बचे पर हुनखे इन ॻाल्हि जो अहसासु ज़रूरु थींदो त अॻियां माण्हू बि हथ ते हथ रखियो कोन वेठा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हाणे हू इश्क लड़ाइण जे लाइ मुंहिंजे ॻोठ बेफ़िक्रीअ सां कोन वञी सघंदो।